वफ़ाक़ी हुकूमत जो अवाम खे वॾी ईद ते वॾो तोहफ़ो। पेट्रोल 10 रुपया 20 पैसा फ़ी लीटर सां डीज़ल जे फ़ी लीटर में 2 रुपया 33 पैसा घटिताई। नवां अघ अॼु खां लागू थी विया। घट में घट पघार 37,000 ऐं पेंशन में 15% वाध जो ऐलान। 1 खां 6 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जूं पघारूं 30% वधंदियूं। 7 खां 16 ग्रेड ताईं 25% ऐं 17 ग्रेड खां 22 ग्रेड ताईं जे मुलाज़िमनि जे पघारुनि में 22% वाध जी तजवीज़। नए माली साल में 5,295 नौकरियूं ॾियण जो ऐलान। 26 लख घरनि खे सोलर सिस्टम ॾियण ऐं शहीद एहलकारनि जे वारसनि खे 2 नौकरियूं ॾियण जो फ़ैसिलो। सिंध हुकूमत नए माली साल लाइ 30 खरब खां वधीक मालियत वारी बजट पेश करे छॾी। अपोज़िशन जो वॾे वज़ीर तरफ़ां अंग्रेज़ी में बजट तक़रीर करण ते एतिराज़ नारेबाज़ी। सिंध हुकूमत जो मज़दूरनि ऐं हारियुनि लाइ ख़ासि प्रोग्राम आणण जो ऐलान। नए माली साल में रजिस्टर्ड मज़दूरनि खे बेनज़ीर मज़दूर ऐं हारियुनि खे हारी कार्ड मिलंदो। बेनज़ीर मज़दूर कार्ड तहत मज़दूरनि खे मुफ़्त इलाज, माली इमदाद, पेंशन ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। 12.5 एकड़ या उन खां घटि ज़मीन वारनि हारियुनि जी हारी कार्ड तहत माली मदद कई वेंदी। नई बजट में सिंध सेल्स टैक्स 13 मां वधाए 15% करण जी तजवीज़। ऑनलाइन अदायगी ते सेल्स टैक्स में 8% छूट मिलंदी। नए माली साल में प्रोफेशनल टैक्स 500 खां 2000 रुपयनि ताईं करण जी तजवीज़। पेट्रोल पंप ऐं CNG स्टेशन्स ते प्रोफेशनल टैक्स 5000 खां 20000 रुपयनि ताईं अदा करणो पवंदो। 1500 सीसी खां 3000 सीसी ताईं जी मुख़्तलिफ़ इंजन वारनि दरामदी कारनि ते 1,50,000 खां 4,50,000 ताईं लग्ज़री टैक्स तजवीज़। सिंध जी नई बजट में तालीम लाइ 134 अरब रुपया तजवीज़। मजमूई तरक़ियाती बजट लाइ 959 अरब रुपया रखिया विया। सिहत लाइ 18 अरब ऐं मकानी इदारनि लाइ 160 अरब रुपया तजवीज़। कचे में पुलिस लाइ 10,000 रुपया ख़ासि अलाउंस जो ऐलान। रोड़ी भरसां घरू अणबणत तां डेरा था भाॼई, मासूम धीउ समेत क़त्ल। जहांगड़ो थाणे जी हद पुराणी टूल प्लाज़ा भरसां 2 सगन भाइरनि में घरू अणबणत तां झेड़ो थी पियो। जवाबदार शेर अली बखराणी बंदूक जा फायर करे पंहिंजी भाॼई नूर ख़ातून ऐं भाइटी ज़ाहिदा खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिबि 2 सगन भाइरनि में औरतुनि जे मामलनि तां घर अंदरि मसला हलंदड़ हुआ। जवाबदार कावड़ में अची पंहिंजे 2 औरतुनि खे क़त्ल करे फरार थी वियो आहे। खैरपुर नाथन शाह भरसां अफ़सोसनाक हादसो। 3 औरतुनि समेत 4 ॼणा अजुल जो शिकार, 7 ज़ख़्मी। इंडस हाईवे बाईपास ते ट्रक ऐं लोडर रिक्शा में ज़ोरदार टक्कर थी पियो। हादसे में 4 ॼणा मौके ते फ़ौत थी विया, 7 ॼणा ज़ख़्मी। फ़ौतुनि में शरीफ़ा खोसो, बहराम खोसो ऐं हसीना खोसो शामिल। 1 फ़ौती औरत जी सुञाणप न थी। शिकारपुर जे ॻोठ पीर बख़्श खोसो वासिन सां मियां नसीर मोहम्मद कल्होड़ो जे दरगाह तां वापसि ईंदे हादसो पेश आयो। रुस्तम भरसां 1 महीनो अॻु अगवा थियल 2 ॻोठाणा बाज़ियाब। अब्दुल हमीद पहोड़ ऐं मोहम्मद सालेह पहोड़ बाज़ियाबीअ बाद घर पहुची विया। घर में ख़ुशीअ जो माहौल। इलाक़े में राजूनी कोशिशुनि ऐं भुंग एवज़ मुगवी बाज़ियाब थियण जा चौबोल। महीनो अॻु रुस्तम थाणे जे हद ॻोठ गाढ़ू मक़ाम ॿाहिरां मच्छीअ जे फार्म तां 2 चौकीदारनि खे धाड़ियल अगवा करे विया हुआ।
ईद उल अज़हा में बाक़ी ॿ ॾींहं माल पिड़नि ते जानवरनि जा आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा। ईद वेझो ईंदे ई बकरनि गऊं ऐं उठ जी ख़रीदारी लाइ अवाम जी माल पिड़नि ते रश लॻल। वॾी ईद ते कुर्बानी करण जे लाइ माल पिड़नि ते पहुता आहियूं, पर जानवरनि जा अघ चोट चढ़ियल आहिनि। वापारी जानवरनि जो अघ घटि करण लाइ तयार ई न आहिनि। वापारियुनि जो चवणु आहे त महांगाईअ जे दौर में चारे समेत जानवरनि जी सार संभाल ते वॾो ख़र्च अचे थो। अघ मुनासिब आहिनि।